अस्सलाम वालेकुम, मां आहियां कामिली ख़ान। अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल। अॼु जे मौज़ू में ॻाल्हाइण जे लाइ अवां सॼणनि जे साम्हूं हाज़िर थियासीं। उहो आहे सोशल डिलेमा। सोशल मीडिया जे इस्तेमाल जा फ़ाइदा ऐं उन जा नुक़सान। कहिड़ी तरह हिकु सोशल मीडिया साइट असांजी ज़िंदगीअ ते असरअंदाज़ थी करे, इंटरनेट कहिड़ी तरह असांजी साइकोलॉजी खे कंट्रोल थी करे। छा तव्हां ॼाणो था त सोशल मीडिया कहिड़ी तरह तव्हांजे ज़हननि खे कंट्रोल थी करे ऐं तव्हांजी साइकोलॉजी खे पंहिंजे कंट्रोल में आणे उन खां कमु थी वठे। असां हिकिड़ी स्टोरी खां पंहिंजे मौज़ूअ जी शुरूआति कंदासीं। अंग्रेज़ी में चवंदा आहिनि त इफ़ यू आर नॉट पेइंग फॉर एनी प्रोडक्ट देन यू आर प्रोडक्ट। असां प्रोडक्ट आहियूं। गूगल लाइ, फेसबुक लाइ, सोशल मीडिया जे साइट्स जे लाइ, इंस्टाग्राम लाइ, उन्हनि सभिनी साइटुनि जे लाइ असां हिकु प्रोडक्ट आहियूं जिनखे असां पे नथा कयूं, जिनखे असां पैसो कोन था ॾियूं, सिर्फ़ु उन्हनि जे ऐप्स खे यूज़ कयूं था त उन्हनि जे लाइ असां प्रोडक्ट आहियूं। असां उन्हनि खे पे नथा कयूं, उन्हनि जूं साइटूं इस्तेमालु था कयूं, त लिहाज़ा उहे असां खां ॾाणो कमाइनि था। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। असां सोचूं त कहिड़ी तरह असां कंहिं अहिड़े कंपनी या साइट खे जेका अमेरिका में बेस्ट हुजे उनखे पैसो कमाए असां ॾियूं ऐं हू अमेरिका में वेही उहो सभु कुझु खाइनि पीअनि। तव्हां ॿुधो हूंदो त अक्सर कंप्यूटर हैक थींदा हुया, साइटूं हैक थींदियूं हुयूं, आइडियूं हैक थींदियूं हुयूं। हाणे त ज़मानो अहिड़ो अची वियो आहे जो असांजी दिमाग़ हैक थींदी आहे। दिमाग़ असांजी नफ़्सियात खे हैक कयो वेंदो आहे ऐं असांजी नफ़्सियात खे पंहिंजे कंट्रोल में आणे उन खां कमु वरितो वेंदो आहे ऐं असां उन्हनि जे लाइ हिकिड़े प्रोडक्ट्स जे तौर ते कमु कयूं था। अॼु जे दौर में इहो चवणु हरगिज़ ग़लति न आहे त डेटा इज़ अ न्यू ऑयल। मतिलबु त अरब कंट्रीज़ में अॻु में ऑयल जी पैदावार एतिरी हूंदी हुई जो हू पाण खे दुनिया जे अमीर मुल्कनि में पाण खे सॾाईंदा हुआ ऐं दुनिया जे अमीर मुल्कनि में शामिलु थींदा हुआ। पर हाणे जेकॾहिं ॾिठो वञे त डेटा जेका आहे, डेटा बेस्ड कंट्रियूं जेके हूंदियूं आहिनि उहे हींअर दुनिया जे अज़ीम ऐं पावरफुल मुल्कनि में शुमारु आहिनि। हाणे अचूं था असां उन पहलू ॾे जिते हू असांजी नफ़्सियात ते कंट्रोल कंदा आहिनि। त कहिड़ी तरह सोशल मीडिया साइटूं असांजी नफ़्सियात खे कंट्रोल करे असांखे इस्तेमालु कंदियूं आहिनि ऐं कहिड़ी तरह उहे असांजे नफ़्सियात खे पकड़ में आणींदा आहिनि। असां सोशल मीडिया इस्तेमालु कंदा आहियूं, का शइ असां पसंदि कंदा आहियूं, का डिसलाइक कंदा आहियूं, का लाइक कंदा आहियूं। सोशल मीडिया मुसलसिल उन्हनि जो जाइज़ो वठंदी रहंदी आहे। सोशल मीडिया मुसलसिल उन्हनि जो जाइज़ो वठंदी रहंदी आहे। असांजे पर्सनल लाइफ जी पसंदि ऐं नापसंदि खे सोशल मीडिया हैक करे थी ऐं पोइ असांखे प्रोडक्ट जीअं हू इस्तेमालु कंदा आहिनि। उहे माण्हू जेके सोशल मीडिया ऐप्स खे या सोशल मीडिया साइट्स खे वधीक इस्तेमालु कंदा आहिनि, उन्हनि खे इहा ख़बर हूंदी त जॾहिं असां इंटरनेट ते कुझु सर्च कंदा आहियूं, चाहे गूगल हुजे, चाहे फेसबुक हुजे, चाहे इंस्टा हुजे, त उहे साइटूं असांखे उन टॉपिक सां रिलेटेड काफ़ी शयूं प्रोवाइड कंदियूं वेंदियूं आहिनि। त ही उन में तक़रीबन हज़ारनि जे तइदाद में उहे शयूं प्रोवाइड थींदियूं आहिनि जेके उन टॉपिक सां रिलेटेड हुजनि। ईअं चइजे त असांखे रिकमेंड थियनि थियूं। फ़र्ज़ु कयो त हिकु मिडिल क्लास माण्हू छा थो सर्च करे सघे नेट में? हाउ टू बाय अ मोबाइल, हाउ टू बाय अ कार, हाउ टू वॉच मूवी इन सिनेमा विदाउट टिकट। त तव्हां ॾिठो हूंदो त उन्हनि में काफ़ी अहिड़ियूं रिलेटेड शयूं तव्हांजे साम्हूं ईंदियूं आहिनि जिन खे तव्हां इस्तेमालु करणु न बि चाहींदा हुजो। तव्हां उन्हनि खे सर्च न कंदा हूंदो, ऑटोमेटिकली उहे तव्हांखे रिकमेंड थींदियूं वेंदियूं आहिनि ऐं तव्हांजी नफ़्सियात उन्हनि खे ॾिसंदे असां उन जे गहराई ताईं पहुची था वञूं ऐं ऑटोमेटिकली असां कलाक 2, 3, 4 खां 5 कलाकनि ताईं असां सोशल साइटनि ते रहंदा आहियूं जिन जे करे हू मुसलसिल नाणो कमाईंदा रहनि। इन तरह तव्हां ॾिठो हूंदो त फेसबुक आहे, यूट्यूब आहे, उहे बि असांखे रिकमेंडेशन मोकिलींदा रहंदा आहिनि। असां फॉर यू तव्हां अक्सर ॿुधो या ॾिठो हूंदो त फॉर यू में अहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हांजे पसंदि ऐं नापसंदि जे रिलेटेड आहिनि। तव्हां जेकॾहिं कॉमेडी शो खे पसंदि कयो था, लाफ्टर शो पसंदि कयो था, त तव्हांजी वीडियो जे मिड में हूंदो, तव्हां ऑटोमेटिकली उन शोज़ जा ॿिया एपिसोड ऑटोमेटिकली सर्च करे तव्हांजे साम्हूं अपडेट थींदियूं वेंदियूं त उहे तव्हां ॾिसंदा वञो। उहे शयूं अपडेट थींदियूं वेंदियूं त तव्हां उहे बार बार ॾिसंदा वञो ऐं उहे उन साइट सां, उन वेबसाइट सां या उन ID खां या उन पेज खां तव्हांखे मुसलसिल शयूं अपडेट थींदियूं वेंदियूं, साॻी शयूं त जीअं तव्हां उते इंगेज रहो ऐं उहे शयूं ॾिसंदा रहो।
उन कहिड़ा सबब आहिनि जो सोशल मीडिया असांखे मुसलसिल रिलेटेड शयूं शेयर कंदी रहंदी आहे जेके असांजे टॉपिक सां रिलेटेड हुजनि थियूं। आर्टिफिशियल इंटेलिजेंस असां इंटेलिजेंस जे लाइ माण्हू मुक़ररु थींदे ॾिठा आहिनि या ॿुधा आहिनि। इंटेलिजेंस जो माण्हू आहे की एजेंसी जो माण्हू आहे, पर आर्टिफिशियल इंटेलिजेंस ॿुधो आहे तव्हां? आर्टिफिशियल इंटेलिजेंस उहा आहे जेका त सोशल मीडिया ते असां आङुरियुनि जे ज़रिए सर्च कयूं था त उहा सर्वर ताईं पहुचे थी ऐं सर्वर उन डेटा खे पाण वटि महफ़ूज़ रखे थी। मशीन उहा पाण वटि डेटा महफ़ूज़ रखे थी त फ़लां माण्हू फ़लां ॾींहुं फ़लां तारीख़ ते फ़लां शइ सर्च कई आहे ऐं हाणे जेकॾहिं नेक्स्ट टाइम हीअ इन क़िस्म जी पसंदि रखे थो, इन शयुनि खे पसंदि करे थो, इन साइट खे पसंदि करे थो, हाणे नेक्स्ट टाइम जेकॾहिं हीअ कंहिं क़िस्म जी का अहिड़ी शइ सर्च करे त ऑटोमेटिकली उहा शइ रिकॉल थी अची वेंदी उन्हनि जे साम्हूं। ऑटोमेटिकली उहा शइ रिकॉल थी अची वेंदी उन शख़्स जे साम्हूं जेको अॻु में उनखे सर्च करे चुको आहे। उनखे आर्टिफिशियल इंटेलिजेंस चयो वेंदो आहे। ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो कमु आहे त हर शख़्स जी डेटा पाण वटि महफ़ूज़ रखे ऐं हू जंहिं वक़्तु बि डेटा सर्च करे त उनजे पसंदि जूं शयूं उन ॾांहुं मोकिलींदो रहे, रिकमेंड कंदो रहे, सजेस्ट कंदो रहे त जीअं उहे शयुनि ॾांहुं त हू माण्हू मुतवजा थिए ऐं उहे शयूं ॾिसे। असां पंहिंजे पसंदि जूं शयूं असांजे साम्हूं अचनि थियूं त असां ॾिसंदे इंटरनेट ते वधीक वक़्तु ज़ाया कंदा आहियूं या वधीक वक़्तु ॾींदा आहियूं ऐं अनरिलेटेड शयूं ॾिसी असां पंहिंजो टाइम वेस्ट कंदा रहंदा आहियूं। पर ॿिए तरफ़ असां ॾिसूं त सोशल मीडिया असांजे लाइ कीअं नुक़सानकार आहे ऐं कहिड़ी तरह असांखे पंहिंजे कंट्रोल में आणे थी, हिकु प्रोडक्ट या इस्तेमालु करे थी। सोशल मीडिया तव्हांखे गुॾो बणाए इस्तेमालु कंदी आहे। डू यू नो दैट एडिटिव बणाए असांखे सोशल मीडिया इस्तेमालु कंदी आहे। जेतिरियूं बि सोशल मीडिया साइटूं आहिनि मौजूदु आहिनि हींअर इंटरनेट ते, उन्हनि जे ठाहींदड़नि जो इहो चवणु आहे त असां सोशल मीडिया साइट ठाहिण वक़्तु असांजो फुल तवजो इन शइ ॾांहुं हूंदो आहे त असां माण्हुनि खे पाण ॾांहुं कीअं माइल कयूं, असांजे ID या वेबसाइट या साइट ते माण्हू कीअं विज़िट लाइ अचनि, अहिड़ो कुझु अनोखो असां माण्हुनि खे ॾियूं जेको माण्हू मुसलसिल असांखे ॾिसंदा बि रहनि, ॿुधंदा बि रहनि, असांजे ईंदा बि रहनि। ऐं कहिड़ी तरह असां माण्हुनि जे दिमाग़ खे वधीक एडिटिव बणायूं ऐं उहा असांजे मुसलसिल वक़्तु ॾींदा रहनि। हाणे फ़र्ज़ु कयो त असां ॻाल्हि कयूं था फेसबुक जी। फेसबुक ते तव्हां हिकिड़ी तस्वीर अपलोड था कयो, उन में 3 ऑप्शन ॾिनल आहिनि, लाइक, कमेंट्स, शेयर। हाणे तव्हां ऐं असांखे एडिटिव आहे उहा बार असांखे असांजी नफ़्सियात असांखे ॿुधाईंदी त तव्हां वञो फेसबुक ते ॾिसो कंहिं कमेंट्स कया आहिनि, कंहिं तव्हांजी तस्वीर शेयर कई आहे, कंहिं लाइक कया आहिनि ऐं कंहिं कहिड़ी इमोजी तव्हांखे मोकिली आहे। हाणे एडिटिव असांखे बार असांजे नफ़्सियात खे क्लिक करे थी ऐं असांजी नफ़्सियात उनजे कंट्रोल में आहे त असां बार वञी उहा शइ रिपीटली ॾिसंदा वञूं था। त ऑटोमेटिकली असां सोशल मीडिया जी ऐप फेसबुक खोलींदासीं त असां चवंदासीं हाणे मोबाइल हथ में खयो आहे त असांखे व्हाट्सअप चेक करणु घुरिजे। व्हाट्सअप चेक कयूं था त हाणे असां सोचूं था त असां 2 स्टेटस ॾिसी वठूं। 2 स्टेटस ॾिसूं था त का स्टेटस असांखे पसंदि थी अचे त हुन ते कमेंट्स था कयूं त उहो दोस्त असांखे रिस्पॉन्स करे थो, त उनखे असां रिस्पॉन्स कंदा आहियूं। ईअं असां वधि खां वधि एडिटिव या एडिक्शन जे थ्रू असां फ़ोन खे वधि खां वधि इस्तेमालु था कयूं। कॾहिं सोचियो आहे सोशल मीडिया ते हिकिड़ी तस्वीर शेयर करण सां तव्हां ऐं असांखे मिले छा थो? असांखे मिले थो शॉर्ट टाइम प्लेजर ऐं उन सां असां मोटिवेट थींदा आहियूं ऐं असां उनखे वधीक वक़्तु ॾींदा आहियूं। यार मूं तस्वीर रखी आहे, उन ते 500 माण्हुनि कमेंट्स कया आहिनि, 1000 माण्हुनि उन्हनि खे लाइक कयो आहे ऐं 2000 माण्हू उनखे शेयर कयो आहे त असां मोटिवेट थियासीं त असां इन तरफ़ वधीक तस्वीरूं रखणु शुरू कयूं आहिनि त जीअं माण्हुनि जे ध्यानु जो मर्कज़ रहूं ऐं इन तरह असां सोशल मीडिया में असां वधीक वक़्तु ॾियणु लॻासीं। सोशल मीडिया असांखे एडिटिव बणाए असांखां कमु वठंदी रहंदी। इन तरह असां साॻी कंटेंट जी शेयरिंग वधीक कंदा वेंदासीं त असां वधीक इस्तेमालु थींदड़ साइटुनि ते वेंदासीं ऐं असां सोशल मीडिया खे वधीक टाइम ॾींदासीं। इन सां असांखे सोशल मीडिया अप्रूवल मिले थो ऐं उन सां असांखे सेंस ऑफ अचीवमेंट कयूं त बसि नथिंग एल्स। फेक न्यूज़ खे प्रोमोट साइटूं पाण कंदियूं आहिनि। ख़बर आहे तव्हांखे त साइटूं काफ़ी अहिड़ी फेक न्यूज़ आहिनि उनखे माण्हू अट्रैक्ट थींदा आहिनि। फ़र्ज़ु कयो कंहिं सेलिब्रिटी जी डेथ जी ख़बर आहे, असां अवां जे लाइ हैरान कंदड़ आहे त असां सभु यकदमि वञी फेक न्यूज़ खे क्लिक कयूं था ऐं ॾिसूं था त फेक न्यूज़ में कहिड़ी शइ आहे कीअं आहे। आई डोंट बिलीव फेक न्यूज़, एहो असां चऊं था त डोंट बिलीव फेक न्यूज़, पर असां विज़िट ज़रूरु कंदा। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी हिकिड़ी रिपोर्ट मौजूदु सोशल मीडिया यूज़र ॾाढा सेंसिटिव ऐं इमोशनल हूंदा आहिनि।
उनके आसानी से गलत इस्तेमाल करे सके। उन सब वेब सोशल मीडिया ते मौजूद तमाम घट मानू इंटेलेक्चुअल हैं जेके रोज़मर्रा के बुनियाद ते अखबारों पढ़दा हुजन, चैनल के वॉच कंदा हुजन, इन तमाम घट मानू हैं जेके रोज़मर्रा के बुनियाद ते पंहिंजी ॿोली में अखबारों पढ़दा आहिनि, अपडेट रहंदा आहिनि। इंटेलेक्चुअल घट हुजण जे करे फेक न्यूज़ या रूमर्स के असां बार बार शेयर कंदा आहियूं, अॻियां मोकिलींदा आहियूं त जीअं उहा न्यूज़ ॿिए ताईं पहुचे। ऑटोमेटिकली उहा न्यूज़ असांखे तॾहिं नुक़सानु तॾहिं ॾींदी आहे त असां इमोशनल आहियूं, असांखे उहे फीलिंग्स हर्ट थियनि थियूं, असां ऑटोमेटिकली उनखे टाइम ॾींदा आहियूं। ऐं इन तरह सां सोशल मीडिया तमामु घणा एडिटिव पैदा करण में कामयाबु थी वेंदी आहे। असां सुम्हण खां अॻु में सोशल मीडिया जे कंहिं साइट ते चेक इन करे चेकआउट करे निकिरंदा ॾिसंदासीं, वरी उथण खां अॻु में सोशल मीडिया ॾिसंदासीं। दिस इज़ वॉट द एडिक्शन। असांजे लाइ हाणे ज़रूरी आहे त असां सोशल मीडिया खे रेगुलेटरी मिनर्स जे मुताबिक़ इस्तेमालु कयूं। हाउ वी विल यूज़ द रेगुलेटरी मिनर्स ड्यूरिंग वाइल वी आर यूजिंग फ़ोन, त उनजे लाइ को मख़सूस टाइम रखूं। असां पंहिंजा फॉर यू में ईंदड़ शयूं असां तमामु घटि ॾिसूं, उहे शयूं ॾिसूं जिन खे असां सर्च कयूं था, सिर्फ़ु पंहिंजे मक़सद जे लाइ इस्तेमालु कयूं। मीन्स मक़सद जे लाइ, नॉट फॉर द मक़सद दैट सोशल मीडिया विल लर्न फ्रॉम अस। माण्हू तव्हांखां पैसो कमाइनि हिन जे लाइ न ॾिसो सोशल मीडिया, तव्हां पंहिंजे मक़सद जे लाइ ॾिसो। थैंक्स फॉर वॉचिंग वीडियो, काइंडली शेयर एंड सब्सक्राइब माय यूट्यूब चैनल। Lot of thanks, a lot of love and respect for you guys. Thanks.